माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह अलिय्यिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा कुल्लि वलिया कल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइही फी हाज़िहि सात व फी कुल्ले सात मिन सात लैल व नहार वलियों व हाफिज़ों व कायदों व नासिरों व दलीलों व आइनन हत्ता तुस्किनहु अर्ज़का तवन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। या रब्ब मुहम्मद व आले मुहम्मद सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फ़रज आले मुहम्मद। या रब्ब मुहम्मद व आले मुहम्मद सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद व अज्जिल फ़रज आले मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। बुलंदतर सलवात पढ़ो। वर भी खानदान ततहीर ते बुलंदतरीन सलवात पढ़ो। गुजारिश आज के आज़ादार मोमन पोइते वेठा आहिनि, बराए मेहरबानी थोरो अॻियां अचो ताकि मजलिस जो हिकु माहौल ठही पए। बुलंदतर सलवात। माशाअल्लाह ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल्लाक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल काफ़िरीन। पढ़ो सलवात। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। सोने नबी जी ज़ाते सोनी सलवात। व वसीयही व वज़ीरही व खलीफतही व वारिसे इल्मिही इल्मिल अव्वलीन वल आखिरीन अली वली जी ज़ाते सलवात। अल्लज़ी रुद्दत लो शम्सु मर्रदैन ज़रबतु अलियन फ़ी यौमिल खंदक़े अफ़ज़लो मिन इबादत सकलैन नाराए हैदरी। खत लिखे मशकूर सादे मामे को मौला तांजी है कबूल करे। आज़ादारो जॾहिं कोई खत लिखंदो आ काई अड़ी जरूरी गाल होंदी आ जंहिंजे करे खत जो लिखण जरूरी होंदो आ। जॾहिं कोई जवान खत लिखे उन जा लफ्ज़ ॿिया हूंदा आहिनि। जॾहिं कोई मासूम बच्चो खत लिखे उन जा लफ्ज़ ॿिया हूंदा आहिनि। जेको वतन ते वेही खत लिखे उन जा लफ्ज़ ॿिया हूंदा आहिनि। जेको परदेस में वेही खत लिखे उन जा लफ्ज़ ॿिया हूंदा आहिनि। जिन जो खत मां पढ़ी रहियो आहियां जवान आहिनि, मासूम बच्चा आहिनि। वतन आहे परदेस मां जी झोली नाहे ज़िंदान जी मिट्टी आ।
बई शहजादा रोई चवन था खत लिखे मशकूर साडे मामे को ते नाले लिखी वी मुबारक बादी असा सुनिया है डी को है चन अकबर दी शादी। मशकूर जे तो बियो छा लिखा बई शहजादा रोई चवन था पे पुत्र वकील दे आधेनी ते होवी भारत साडी मादी ना जन्याणे विच कूफे दे तेरे नाले धी ज़हरा दी। मौला तव्हांजो रोण कबूल करे। दुआ है शल कोई दुख न ॾिसो सिवाय मज़लूम करबला जे। मौला तव्हांजो हिन पाक सफ़े अज़ा ते अचण पंहिंजी बारगाह में क़बूल मक़बूल फरमाए। बानियान जी मेहनत बानियान जो ही पुरखलूस तॾो बारो सरकार पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फरमाए। नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे वलायत नारे वलायत। पढ़ो कुरान कुल ईमान बैयत बुलंद करे नारे हैदरी। जिंदा व सलामत रहो। हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत अहल बैत हर दुश्मन ते लानत बावाज़े बुलंद तर सलवात। आहे तवज्जो ॿ चार जुमला फ़ज़ाइल जा उन खां बाद हिकु या वेण। अली बादशाह अल्लाह जी पूरी कायनात में उहो मीज़ान आ। अगर कोई अली बादशाह जो दुश्मन भी आहे न उ पंहिंजी ज़ुबान सां चई नथो सघे त मां दुश्मन अली हाँ। तवज्जो अली बादशाह जो दुश्मन जंहिं मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो आ अल्लाह हुनखे इहा जुर्रत न ॾिनी आहे त पंहिंजी ज़ुबान सां इक़रार करे त मां दुश्मन अली हाँ। तवज्जो मुंहिंजे पासे। अली बादशाह जो दुश्मन सड़ंदो रहंदो मरंदो रहंदो ॻरंदो रहंदो घटिजंदो रहंदो लेकिन पंहिंजी ज़ुबान सां इक़रार न कंदो त मां दुश्मन अली हाँ। इहा काफ़ी आहे उन जे लाइ सज़ा। अली बादशाह जन फरमायो अना सलातुल मोमिनीन मां मोमिन जी नमाज अना हजुल मोमिनीन मां मोमिन जो हज अना ज़कवातुल मोमिनीन मां मोमिन जी ज़कवात। फ़ज़ाइल तव्हांखे यादि आहे बस मां पंहिंजे जुमिले ते अचां। अली बादशाह जन कूफे जे मिंबर ते वेही फरमायो दुनिया वारो अना अज़ानुल्लाह फी दुनिया। तवज्जो अना अज़ानुल्लाह फी दुनिया व मुअज़्ज़िनुहु फिल आखिरह। अली बादशाह फरमाइन था मां दुनिया ते अल्लाह जी आज़ान आ। उहो मुअज़्ज़िन कहिड़ो आहे जंहिंखे आज़ान सां दुश्मनी आहे। हाय हाय हाय। वो मुअज़्ज़िन कहिड़ो आहे जंहिं वटि आज़ान कोन्हे। अच्छा अली बादशाह जन ॿियो जुमिलो चयो सलूनी सलूनी कबल अन तफ़क़दूनी। इहो अली बादशाह छो चयो बाबा? ईअं न आहे त मिंबर ते अली बादशाह जन वेठा यकदम उथिया ते फरमाए छॾियऊं सलूनी सलूनी। न बाबा काई अहिड़ी ॻाल्हि ज़रूरी थी हूंदी जंहिंमें अल्लाह जे जलाल खे जलाल आयो। साईं सतार शाह दुआ जो तालिबा काई अहिड़ी ॻाल्हि ज़रूर थी हूंदी या कंहिं पंहिंजे इल्म जी धाक विहारण जी कोशिश कई हूंदी या कंहिं जाहिल खे कंहिं आलिम कोठियो हूंदो तॾहिं त अली बादशाह खे जलाल आयो। वरना हिननि खे जलाल न ईंदो आहे। अगर जलाल अचे त हिकु आंगुर ते ख़ैबर जी गेट खे खणे। आए हाय हाय। अगर जलाल अचे त किले मां पटे हिकु आंगुर ते गेट खे खणे। अगर जलाल न अचे साम्हूं बीहण वारो भली अब्दुर्रहमान इब्न मुलजिम हुजे वॾी रहमानियत सां हथनि सां शरबत पियारनि। आए हाय हाय। अच्छा मूंखे शेर यादि अची वियो आहे। उस्ताद सिफ्त जाफर चवंदा कभी खैबर है कांधों पे कभी रस्सी गले में है जहां जैसी जरूरत है वहां वैसी शुजात है।
या अली। जिंदा और सलामत रहो। जहां जैसी जरूरत है वहां वैसी शुजात है। सलाम आ उन्हनि मोमिन जी अखियुनि ते। असां अली बादशाह जी जंग ॿुधी पढ़ी एॾो ख़ुशि था थियूं। कहिड़ी ॻाल्हि कजे जनाब सलमान जी, जनाब कंबर जी, मिक़दाद अबूज़र जी, जिन पंहिंजी अखियुनि सां ॾिठो त अल्लाह जो हथ कीअं कहर बणिजी मुनाफ़िकनि जे मथां थो अचे। अच्छा, अली बादशाह फरमायो अना अज़ानुल्लाह फी दुनिया व मुअज़्ज़िनहु फिल आखिरह। मां अली अल्लाह जी आज़ान हाँ दुनिया ते व मुअज़्ज़िनहु फिल आखिरह। ऐं आखिरत में अल्लाह जो मुअज़्ज़िन बि मां अली हाँ। अचो असां सभई गॾिजी चऊं या अमीर अल मोमिनीन, तव्हां चयो मां मुअज़्ज़िन हाँ आखिरत वारो। मुअज़्ज़िन जो कमु हूंदो आहे आज़ान ॾियणु। या अली बादशाह जॾहिं असां स्पीकर ते आज़ान ॾींदा हूं, पहिरियां तौहीद जी गवाही, पोइ रिसालत जी गवाही, उन खां बाद असां विलायत जी गवाही ॾेई चवंदा आहियूं अशहदु अन्न अमीर अल मोमिनीन व इमाम अल मुत्तकीन अलीयुन वलीउल्लाह। अली बादशाह यो आज़ान में असां चवंदा हूं जॾहिं बरोज़े महशर तव्हां आज़ान ॾींदव या अली तव्हां आज़ान में छा चवंदव? अली बादशाह फरमाईंदा ॿुधायो पूरी कायनात खे महशर जो मैदान हूंदो, दोस्त दुश्मन गॾु हूंदा, पंहिंजा परावा हूंदा। मां जॾहिं अली बादशाह आज़ान ॾींदुमि, मां आज़ान में चवंदुमि अला लानतुल्लाहि अलल लज़ीना कज़बू बिविलायती। अली बादशाह फरमायो ॿुधायो दुनिया के बरोज़े महशर मां अली विलायत जे दुश्मन ते लानत कंदुसि। जिंदाबाद ही मोमिन जिंदाबाद। वलायत जरूरी आहे, वलायत जी छुट्टी ना है। इन वलायत के बचाइण जे लाइ अली जो धियूं जंगलनि जा सफ़र कंदियूं थियूं वतन। मरहबा मोल तव्हांजी है क़बूल करे। कोई दुख न ॾिसो सिवाय मज़लूम करबला जे। अज़ादारो हाणे ताज़ी ताज़ी ईद गुज़री आहे। मुझी दिल थी चए मां उन जोड़ीअ जो मसाए पढ़ां जंहिंजे लाइ ईद वारे ॾींहुं उन्हनि जी माउ ईद जो लिबास रखी रोई चयो हाणे त अचो ईद अची वई आहे। मरहबा मरहबा मौला तव्हांजी है क़बूल करे। अज़ादारो पूरी साल जी कैद ज़िंदान खाई वियो आहे। अज़ादारो जंहिंजी है निकिती आहे। मां उमिरि ॾसियां शहज़ादनि जी। वॾे शहज़ादे जो नालो आहे मोहम्मद इब्न मुस्लिम, जंहिंजी उमिरि आहे 7 साल। नंढे शहज़ादे जो नालो आहे इब्राहिम इब्न मुस्लिम, जंहिंजी उमिरि आहे 6 साल। जेके ताज़ा ज़वार वेठा हो लाहौर वारी मलका जा, उहे है ज़रूर कनि। अज़ादारो पूरे साल जी कैद ज़िंदान खाई वियो आहे। जॾहिं न साल खां बाद ईद जी राति आई, मशकूर नाले ज़िंदान में हिकु सिपाही आहे। सभई ज़िंदान मां हलिया विया आहिनि। हीउ अकेलो ड्यूटी ते आहे। मशकूर रवायत थो करे मां पंहिंजे ख़्याल में वेठो या हिकु कोने मां आवाज़ आयो मशकूर ईद जी राति आहे, हर कंहिंखे खाधो मिलियो आहे, मुंहिंजी रुकैया जी जोड़ी प्यासी आहे। अल्लाह अकबर मरहबा मरहबा या सैयदा। मशकूर ईद जी राति आहे, कंहिंखे मुंहिंजे सफ़ीर जी जोड़ी यादि न आई आहे। अज़ादारो मशकूर आसे पासे ॾिठो, काई शइ नज़र न आई आहे। ॿियो मरतबो आवाज़ आयो मशकूर मशकूर मुंहिंजे सफ़ीर जी जोड़ी ईद जी राति आहे, कंहिंखे यादि न आई आहे। अज़ादारो मशकूर रवायत थो करे मां उथियो आहियां, मां हलियो आहियां, मां ज़िंदान में ॾिठो या मां ज़िंदान में ॾिसंदो ॾिसंदो उन जाइ ते आयुमि जिते 24 खां वधीक सुहिणा हसीन शहज़ादा हिक ॿिए जे गले में बाहूं विझी ऊचा वेहण करे था रुअनि। मशकूर चए थो मां क़रीब आयो आहियां। मां क़रीब अची चयो शहज़ादा मूंखे ॾसियो तव्हां केरु आहियो? मशकूर थो चए जॾहिं हुननि गुफ़्तगू कई, गुफ़्तगू मां ख़बर पई त ही हुसैन जे वकील जी जोड़ी आहे, सरकार मुस्लिम जा शहज़ादा आहिनि। अज़ादारो मशकूर फौरन ज़िंदान जो दरवाज़ो खोलियो। दरवाज़ो खोले मशकूर चए थो शहज़ादो जाॾे तव्हांजी दिलि चवे हलिया वञो, तव्हां आज़ादु आहियो।
ओ मां सदको वञा वॾो शहज़ादो मोहम्मद फरमाए तो मशकूर असांखे जो आज़ाद थो करे इब्न ज़ियाद मलऊन तोखे क़त्ल कराए छॾींदो। मशकूर चए तो क़त्ल मंज़ूर आहे लेकिन मां तव्हांजी ॾाढी ज़हरा जा वेण नथो ॿुधी सघां। हर रोज़ शाम जो मुझे वेड़े मां आवाज़ ईंदा मशकूर मुझे रुकैया जा यतीम आहिनि मरहबा मरहबा। अज़ादारो आज़ाद कयो मशकूर। ईद जी रात कूफे जे गलिन में सफ़र कंदा था वतन। अगर कोई बंदो नज़र अचे या दीवार सां टेक ॾेई बीही रहना वरी उहो गुज़री वञे या वरी शहज़ादा सफ़र कना। अज़ादारो ये जोड़ी हारिस मलऊन जे दरवाज़े ते कीअं आई। जॾहिं कूफे जे गलिन में सफ़र पिया कनि या हारिस मलऊन जो दरवाज़ो आयो। हारिस मलऊन जी ज़ोजा हुई मोमिना। उहा तिलावत पई करे या उहा आयत पढ़े पई इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिबा अन्कुम रिजस व अहलल बैत युतहरकुम ततहीरा। अज़ादारो जॾहिं इहो आवाज़ जोड़ीअ जे कननि ते पियो आहे वॾो शहज़ादो चए तो भाउ इब्राहिम कदम रोक अम्मा सां मिलण जी उम्मीद लॻी वई। मरहबा मौला तव्हांजो रोण क़बूल करे या सैयदा। अज़ादारो मोमिना इन आयत पढ़ण खां बाद सलवात पढ़ी आले मोहम्मद जी ज़ात ते ॿई शहज़ादा बीही रहिया। ॿिन्ही शहज़ादनि दरवाज़े ते दकुल बाब कयो। मोमिना क़ुरान पंहिंजी मुनासिब जॻह ते रखियो दरवाज़ो खोलियईं। दरवाज़ो जो खोलियईं अज़ादारो काई शइ नज़र न आई। मोमिना दरवाज़ो बंदि करण लॻी या ॾाकण ते ॿ चोॾींहं खां वधीक हसीन चंड नज़र आया। मोमिना ॾिसी फरमाए थी अल्लाह अकबर हेॾा सुहिणा ईद जी रात। मोमिना फरमाए थी जल्दी कयो तव्हां अंदरि अचो कूफे जा हालात सही न आहिनि। कूफे जी मौसम सही न आहे। तव्हांखे जेका ॻाल्हि करणी आहे अंदरि अची कयो। बसि मां बिल्कुलु वेहण जे क़रीब अची वियो आज़ादारो। ॿई शहज़ादा अंदरि आया ज़मीन ते वेही रहिया। मोमिना बि ज़मीन ते वेठी ते मोमिना चए थी शहज़ादो मूंखे ॾसियो तव्हां केरु आहियो तव्हां कूफे जा त न आहियो। मरहबा। ॿई शहज़ादा अज़ादारो जॾहिं मोमिना पुछो तव्हां केरु आहियो ॿिन्ही शहज़ादनि रुख़सारनि ते हथ रखिया। मोमिना फरमाए थी शहज़ादो मां पुछां थी तव्हां केरु आहियो तव्हां रुख़सारनि ते हथ छो था रखो। वॾो शहज़ादो रोई चए थो जंहिंखे ॾसियूं था उहो असांखे हिन जाइ ते मारे थो। मरहबा मरहबा मौला तव्हांजो मातम क़बूल करे। मोमिना चए थी मां तव्हां ते ज़ुल्म न कंदमि मूंखे ॾसियो तव्हां केरु आहियो। ॿई शहज़ादा रोई चवंदा असां ॾसींदासीं लेकिन असांखे काई ज़मानत ॾे कोई ज़ामिन ॾे। मोमिना आसे पासे निहारे चए थी मूंखे अलमन वारे अब्बास जो कसम आहे मां तव्हां ते ज़ुल्म न कंदमि। अज़ादारो मौला अब्बास जो नालो आयो। नंढो शहज़ादो चए थो भाउ हाणे ॾसेसि मां में अब्बास जी समा नथी ॾिए। मरहबा मरहबा। अज़ादारो ॿई शहज़ादा रोई चवंदा सुञाण असां मुस्लिम जी जोड़ी आहियूं। अज़ादारो हिन मोमिना ॿिन्ही शहज़ादनि खे खाधो खारायो पाणी पियारियईं। हिन मोमिना जे घर में हिकु अज़ाफ़ी कमरो हो जेको 13 ॾाकनि ते हुयो। उन कमरे में सुहिणो बिस्तरो विछाए ॾिनई। मोमिना चई शहज़ादो तव्हां घबराइजो न असां आले मोहम्मद जे मञण वारा हूं। सुबुह थींदो मां पंहिंजे पेकनि खां इमदाद वठंदमि। अगरि कोई न आयो मां पाण मर्दनि वारो लिबास पाए तव्हांखे तव्हांजे मामे अब्बास ताईं ज़रूरु पहुचाईंदसि। अज़ादारो मोमिना चवे थी तव्हां आराम कयो लेकिन तव्हां ॻाल्हाइजो न। मुंहिंजो शोहर आहे दुश्मन आले मोहम्मद आहे दुश्मन अहल बैत आहे। मां ॾाढी ॾुखी ज़िंदगी गुज़ारे रही आहियां। सुबुह थींदो ही मलऊन ॿाहिरि निकिरी वेंदो मां तव्हांखे तव्हांजे मामे अब्बास ताईं ज़रूरु पहुचाईंदसि। अज़ादारो नंढो शहज़ादो बिस्तरे ते सुतो। वॾे उनजो सर झोली में रखियो या हेॾां हारिस मलऊन घर आयो। मोमिना खाधो रखियो ही मलऊन खाधो नथो खाए। मोमिना चवे थी खाधो खान। ही मलऊन चए थो न खाईंदुमि। मोमिना पुछे थी ॾस छा थियो आहे। ही मलऊन चए थो मशकूर मुस्लिम जी जोड़ीअ खे आज़ादु करे छॾियो। अज़ादारो मशकूर जो नालो आयो वॾे शहज़ादे जे कननि ते पियो। नंढे जो सर खणी तकिए ते रखी या दरवाज़े जे क़रीब आयो कन लातईं। मोमिना चए थी अच्छा पोइ मशकूर जो छा थियो। हारिस मलऊन चए थो इब्न ज़ियाद मशकूर खे असां खां एतिरो मारायो हुनजी लाश बाज़ार में पई आहे। हुनजी ज़ोज आई असां हुनजे सिर तां चादर लाथीसीं हुनजे घर खे बाहि ॾिनीसीं। अज़ादारो वॾो शहज़ादो डोड़ियो नंढे खे जाॻाए चए थो जाग मौसन मारजी वई। मरहबा। अज़ादारो ॿई शहज़ादा वेण करे रुना।
रोअण जो आवाज़ हिन मलऊन जे कननि ते पियो। ही मलऊन चए थो केरु आहे असांजे घर में रोअण वारो? मोमिना चए थी कोई कोन्हे। ही मलऊन चए थो मूंखे लॻे थो मुस्लिम जी जोड़ी आहे। मोमिना चए थी कोई कोन्हे, पाड़े वारनि जा ॿार आहिनि। ही मलऊन चए थो न, अगरि पाड़े वारनि जा ॿार हुजनि न कोई चुप कराए। हा मूंखे लॻे थो ही बेवारिस आहिनि, ही यतीम आहिनि। अज़ादारो ही मलऊन हलंदो हलंदो उन कमरे जे क़रीब आयो, ॾिठई दरवाज़े ते तालो। ही मलऊन चए थो चाबी ॾे। मोमिना चए थी काई चाबी कोन्हे, अंदरि काई शइ कान्हे। मोमिना रोकींदी आई, पेरनि ते चादर रखंदी आई। ही मलऊन न मुड़ियो। हिन हिकु वॾो पथर खयो। अज़ादारो पहिरीं ज़रब ताले ते हयईं, ज़रब ताले ते न लॻी, जोड़ीअ जे जिगर ते लॻी। अज़ादारो ही मलऊन अंदरि आयो, ऊंदाईअ में हथु हणंदो आयो। या हिन मलऊन जा हथ ॿिन्ही शहज़ादनि जे सरनि ते आया। सैयद फरमाईंदा न मार, असां तुंहिंजा महिमान। मरहबा मरहबा। सैयद फरमाईंदा न मार, ईद अची वई आहे। अज़ादारो हिन मलऊन उते मारियो जिते माउ चुमंदी ही। मरहबा मरहबा। अज़ादारो उन जाइ ता वतई जिते माउ कंगियूं ॾींदी हुई। ॿई शहज़ादा रोई फरमाईंदा मुख माण गए विच कूफे दे। मरहबा मरहबा बिस्मिल्लाह। अज़ादारो हिन मलऊन पूरी रात साण रुकैया जी जोड़ीअ ते ज़ुल्म कयो। अज़ादारो हिन मलऊन रस्सी घुराई, जोड़ीअ खे थंबे सां ॿधई। अलामा लिखनि था पूरी रात में एतिरो मारियई जेतिरो शिमर करबला खां शाम ताईं 4 सालनि जी मखदूमा खे मारियो। अज़ादारो पूरी रात मारींदो रहियो। सुबुह थियो या जोड़ीअ जूं रस्सियूं छोड़ियई, जोड़ीअ खे ज़ुल्फ़ुनि मां वतई जंहिंखे 13 ॾाका यादि आहिनि। अज़ादारो पहिरियों ॾाको गुज़रियो, ॿियो ॾाके ते अची जोड़ीअ जी ज़ुल्फ़ुनि मां हथ छॾियई। जोड़ी ज़मीन ते आई। नंढो शहज़ादो रोई चए थो भाउ कोई कपिड़ो अथई ॾे, मुंहिंजी पेशानी ज़ख़्मी आहे। मरहबा मरहबा। अज़ादारो ही मलऊन दरवाज़े जे तरफ़ वधियो आहे। मोमिना चवे थी मलऊन काॾे थो वञे? कमीनो चए थो मां दरिया ते रुकैया जी जोड़ीअ खे क़त्ल कंदुमि। अज़ादारो मोमिना अॻियां आई। हिन मलऊन तलवार कढी ज़ोजा खे शहीद कयई। अज़ादारो ही मलऊन जोड़ीअ खे दरिया ते वठी आयो। मलऊन चए थो चोला लायो, टाइम थोरो आहे। अज़ादारो ॿई शहज़ादा चवनि था लहज़ो बीहे असां बानीअ शरीयत जा भाणे ॼाऊं, असां नमाज़ पढ़ूं। अज़ादारो पढ़जी वई नमाज़। मलऊन चए थो चोला लायो। वॾे शहज़ादे पंहिंजो चोलो पाण लाथो, नंढे खां बटण न पिया खुलनि। अज़ादारो हिन मलऊन तमाचो हयो आहे। नंढो शहज़ादो ज़मीन ते झड़ियो आहे। वॾो रोई चए थो अब्बास जो भाणे जो थी मौत खां घबराए वई। चए थो घबरायो न आया। अच्छा भाउ पोइ छो थो रोई? उच वेण करे चए थो हा यादगी जॾां टुरदे वेले हाय मां प्यार करेंदी रही नस हंज रुकदी साडे वाला ते हाय जॾां कंगियां दे